नासिन हेडलाइंस वाली खबर से शेयर कंदासीं। सिंध हुकूमत आईजी सिंध मुश्ताक उमर के उहदे तां हटाए छॾियो आहे। डॉक्टर कामरान फज़ल के आईजी सिंध जी वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कई पिया। मुश्ताक उमर के आईजी सिंध जे उहदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत आईजी सिंध मुश्ताक उमर के उहदे तां हटाए छॾियो आहे। डॉक्टर कामरान फज़ल के आईजी सिंध जे वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। मुश्ताक उमर के आईजी सिंध जे उहदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। सिंध हुकूमत आईजी सिंध मुश्ताक उमर के उहदे तां हटाए छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। डॉक्टर कामरान फज़ल के आईजी सिंध जी वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। मुश्ताक उमर के आईजी सिंध जे उहदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत आईजी सिंध मुश्ताक उमर के उहदे तां हटाए छॾियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। डॉक्टर कामरान फज़ल के आईजी सिंध जी वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। मुश्ताक उमर के आईजी सिंध जे उहदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला, आगाह कजो त सिंध हुकूमत आईजी सिंध मुश्ताक उमर के उहदे तां हटाए छॾियो आहे। वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मुश्ताक उमर आईजी सिंध जो पुलिस उनके उहदे तां हटायो वियो आहे। मुश्ताक उमर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। मौजूदा जी सूरत हाल में दहशतगर्द जे वाक़िया थिया उन्हनि खे ॾिसंदे मुसाग में भी केतिरनि ई ॾोहरनि खे ॾिसंदे ऐं जेको क्राइम वधी करे जेको आहे अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं ते मुश्ताक उमर खे आईजी सिंध उहदे खां हटाए 21 ग्रेड जे कामरान फज़ल एडिशनल आईजी जेको ट्रेनिंग आहे उनखे आईजी सिंध जी वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। जंहिं मां वाज़ो कंदो आहियां त जेको आहे मुश्ताक उमर खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट कयो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत एडिशनल आईजी कामरान फज़ल जो नोटिफिकेशन जारी कंदे उनखे आईजी सिंध जे वक्ती चार्ज ॾिनी वई आहे। महिरबानी अब्दुल्ला, तफ़सील जे लाइ।